السلام عليكم ورحمة الله وبركاته. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل جاء الحق وزهق الباطل إن الباطل كان زهوقا والله غالب على أمره ولكن أكثر الناس لا يعلمون. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। अॼोको ॾींहुं तारीख़ में 7 तारीख़ कहिड़ी 8 तारीख़ आहे पंहिंजो जनवरी 2021 जी। अमेरिका में तमामु वॾी ॻाल्हि थी आहे जेका माण्हुनि प्रिडिक्ट पे कई 20-25 सालनि खां नेठि उहा थी। चवंदा आहिनि अंग्रेज़ी में त chickens have come home to roost। पंहिंजो ॿियनि हंधि कू डीठा कराए जिते बि इलेक्शन पसंदि जी न हुई पंहिंजे इन मुल्क खे त उहे उन्हनि खे क़बूल न कराईंदा हुआ ऐं पोइ वरी कू कराईंदा हुआ या वरी ॿी बता सुबता कमु कंदा हुआ ऐं पंहिंजो नेठि उहो खेनि पंहिंजो ज़हर जो प्यालो नेठि पीअणो पियो अॼु ऐं पंहिंजो कल्ह ऐं पंहिंजो अॼु जो सिक्योरिटी छा चइबो आहे अलर्ट अलाए छा चइबो आहे जहिड़ो कर मार्शल लॉ जो लफ़्ज़ न आहे इस्तेमालु कयो 30 ॾींहंनि जे लाइ इहे पंहिंजो स्टेट ऑफ एमरजेंसी वग़ैरह जा छा चइजे उहो डिक्लेयर कयो अथऊं DC में डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया वॉशिंगटन में ऐं पंहिंजो इनागुरेशन थींदी 20 तारीख़ जनवरी जे उन खां पोइ 10 ॾींहं जेके आहिनि से इहो स्ट्रिक्ट एमरजेंसी जी सिचुएशन हूंदो जेको असांजे मुल्कनि मंझि ई हिननि जे हुकम सां थींदो रहंदो आहे। पंहिंजो पाकिस्तान थियो आहे उन ॾींहं खां वठी ऐं ॿियनि मुल्कनि में बि कंदा रहिया आहिनि ऐं हाणे उहा ॻाल्हि हिननि खे पंहिंजी जेको छा चइजे वेज तबीब जेको डोज़ जेके ॿियनि जे लाइ मुंतख़िब कयो हुअऊं सो खेनि पहिरियों थो पवे ज़हर जो प्यालो। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। इन में जा ॿी इहा ॻाल्हि बि मालूम कजे त जेको बि टायरेंट क़िस्म जी इहे मुल्क 4 जेके आहिनि से डेमोक्रेसियूं जेके आहिनि से फेक डेमोक्रेसियूं असांजे मुल्कनि दुनिया मंझि हींअर मौजूदु आहिनि ऐं 4 ई जेके आहिनि से क्लेम थियूं कंदासीं वी आर द बेस्ट डेमोक्रेसीज़ इन द वर्ल्ड। पंहिंजो हिकिड़ो त मोदी जेको असांजो वेठो आहे जॾहिं खां वठी गांधी खे कुठो अथऊं 1948 में तंहिंखां ई मथे चढ़िया आहिनि BJP वारा ऐं RSP वारा हाणे सॼे मुल्क खे बाएताल में विझी छॾियो अथऊं ऐं पंहिंजो सॼे मुल्क में हिकिड़ो नाज़ीइज़म जो जेको सिलसिलो जेको सुप्रीमिस्ट जेको हिंदू सुप्रीमिस्ट जेको आहे उहो सिचुएशन हिंदुस्तान में कयो अथऊं। हाणे सिख बि जेके आहिनि उन जे ख़िलाफ़ु हाणे उहे जेके मिलिट्री वारा उहे बि चवंदा भई असांजे माइटनि मिटनि खे उहे जेके हारी आहिनि उन्हनि खे त हीअं एॾो ज़लील ऐं ख़्वार था करियो हालांकि असां उन्हनि जो औलाद आहियूं ऐं तव्हांखे सर्विस था कयूं पिया त उन्हनि सां मुल्क जो इहो क्लेम थी कयूं त असीं लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड फेक डेमोक्रेसी हिकिड़ी त इहा मोदीअ जी। उन खां पोइ बि वॾी फेक डेमोक्रेसी जेका मिडल ईस्ट में द ओनली डेमोक्रेसी क्लेमिंग टू बी उहा आहे इसराइल जेको मथे ते थापियो आहे अमेरिका ऐं ब्रिटिश एम्पायर ऐं पंहिंजो फ्रांस जेको 3 मुल्क इन्हनि जे मदद सां ऐं पोइ यूरोप वारनि जे मदद सां इहो जेको ॿियनि जो मुल्क फुरे ऐं हिननि नेतान्याहू जे एंसेस्टर्स खे ॾिनो अथऊं उनखे 70-72 साल थिया न हलिया उहा बि वेठा लोड़ीनि वीचारा फ़लस्तीनी ऐं सॼी फ़लस्तीन जेको आहे बमबारी माण्हू पिया मारजनि हर रोज़ु पर हू चवंदा हुआसीं त वी आर द बेस्ट डेमोक्रेसी इन द मिडल ईस्ट। हा
इहो थियो इहो ॿी डेमोक्रेसी। ऐं इहा जेका अमेरिका जी डेमोक्रेसी सॼी दुनिया में ॿाएताल ॿारे वेठा आहिनि। सभई डेमोक्रेसियूं जेके आहिनि से हिननि जे हथां अल जज़ीरा जॾहिं इलेक्शन थिए ऐं खटियो वञनि मुस्लमान माण्हू चवनि इहा असांखे क़बूल न आहे, इहो ॾाहियो, हिन ते कू कयो। होॾां हमास वारा, होॾां फलाणा, होॾां पाकिस्तान वारा हज़ार दफ़ा हर दफ़े जेको आहे सो इलेक्शन जेका हिन जे कम जी न हुजे, भुट्टो साहिब जी इलेक्शन, त बसि हिननि जे हुकुम सां जेको आहे सो माण्हू नव पार्टियूं जेके आहिनि से इहो कनि त भई असां कोन था मञूं, बसि कोन था मञो त हाणे ॾियो मुंहुं। हींअर तव्हां पाण ख़ुदि नथा मञो पंहिंजी पाण में, त इन जेको छा चइजे पंहिंजो कू जेको सिचुएशन ऐं जेको सिविल वार जो जेको सिचुएशन सो हाणे हिननि मंझि पंहिंजी अलाह ताला फोट विधी आहे। ऐं इहा जेका असां हाणे रहंदी कुझु अरसे ताईं, छो जो हुनखे जेको ट्रंप साहिबु आहे हुनखे हाणे फ़िलहालु त कढी छॾे थो, थी सघे थो हुनखे कढी बि छॾनि। जेकॾहिं वधीक ॿाएताल ॿारियो त हिनखे चयो अथऊं पंहिंजे वाइस प्रेसिडेंट जेको अथसि हुनखे चई छॾो त हिनखे कढीसि ऐं तूं बादशाह थी वेह पंहिंजे मुल्क जो। त हिकिड़ो त इहो कमु जेको आहे हीउ करे छॾियो। जेकॾहिं 10 ॾींहंनि में जे 15 ॾींहं बाक़ी बचा आहिनि, हिन में जेकर हुन कुझु ॿाएताल ॿारण जी कोशिशि कई त हुनखे कढी ऐं हिनखे विहारींदा, जेको पेंस आहे, ऐं हुनखे तख़्त ते विहारींदा हिन बादशाहत जे। त पोइ इहो कमु थींदो ईअं। पर तेसिताईं इमरजेंसी इहो करे छॾी अथऊं 30 तारीख़ जनवरी ताईं, ऐं इहो रहंदो अहिड़े नमूने सां सिचुएशन। ऐं उन खां पोइ बि इम्कानात रहंदा, छो जो हीअ सुप्रीमिस्ट जेके आहिनि, वाइट सुप्रीमिस्ट, उहे जेके आहिनि से 75 मिलियन वोट ॾिना आहिनि इन बादशाह खे, ट्रंप बादशाह खे। त सो हाणे इहो जेको आहे सो ॿाएताल रखंदो क़ाइमु ऐं पंहिंजो थी सघे थो, ऐं उनजा सपोर्टर्स जेके आहिनि से इहो रखनि। इहो सिचुएशन जेको असां वटि सिविल वार जो ई पैदा कंदा रहिया आहिनि ॿियनि थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ मंझि, उहो हिननि ते अलाह ताला हाणे नाफ़िज़ कयो आहे ऐं अलाह ताला जे हुकुम सां इहो थियो आहे। हींअर दुनिया तओ बाला थियण वारी आहे, दुनिया बदिलिजे पई, इहा हींअर ॾिसण जी ॻाल्हि आहे। अलाह सुभाणे ताला खां दुआ आहे त धरतीअ ते पंहिंजो रहम करे ऐं धरती वारनि ज़ईफ़नि ते, हीननि ते जेके ॿाएताल में आहिनि, इन्हनि माण्हुनि जे करे, इन्हनि मुल्कनि जे करे, इहे जेके वार मांगर्स आहिनि, सॼी दुनिया में वार चाहिनि था, माण्हुनि में हिक ॿिए खे इख़्तिलाफ़ु करे, होॾां हज़ारा, होॾां ईरानी, होॾां अरब विढ़नि पिया, छो जो हिननि खे हथियार विकिणणा आहिनि, हुनखे हथियार ॾियणा आहिनि। चए तव्हीं पाण हिक ॿिए खे मारियो, असीं तव्हांखे ॾींदासूं हथियार ऐं असांखे पैसा बि ॾिजो, ऐं इहो साॼो दौलत जेका कमायो पिया तेल मिझां हिन मां हुन मां सभु असांखे ॾियो ऐं असीं तव्हांखे हथियार ॾींदासूं, तव्हीं मुस्लमान मारियो त असीं जेको आहे सो ख़ुशि थियूं। त हाणे सचो सिचुएशन जेको सो हिन वक़्तु अहिड़े क़िस्म जो आहे। अलाह ताला रहम करे धरती ते, धरती वारनि ते ऐं हिननि ते ऐं ज़ईफ़नि ते ऐं हज़ारनि ते ऐं ग़ैर हज़ारनि ते, सभिनी ते, जेके शिया आहिनि, जेके सुनी आहिनि, सभिनी ते अलाह ताला रहम करे असांखे हिननि विढ़ाए असांखे ढांगार करे छॾियो आहे। हिन करे रब ताला पंहिंजो रहम करे। ऐं ॿिया जेके मुल्क आहिनि हिन जे आज़ार मंझि माना सॼो साउथ अमेरिका जेको आहे सो मुसीबत में आहे। अमेरिका जे हिन अमेरिका अगेन फलाणो पंहिंजो ग्रेट अगेन, त हाणे थींदो इनशा अलाह ग्रेट अगेन, जेकॾहिं अलाह ताला अख़लाक़ हुननि जे माण्हुनि में विधो ऐं हीअ जेके आहिनि सभई माण्हू चवनि पिया असीं सभिनीनि खे पकड़ींदासूं जेके हिन में मुलवस हुआ। ठीकु आहे, त ॿियनि मुल्कनि में पकिड़े ऐं माण्हुनि खे ग्वांतानामो में विझो था, पंहिंजनि खे बि विझो त ख़बर पएव। त हाणे ख़बर पए त कीअं थींदो आहे, त जॾहिं ॿियनि खे विझिबो मुसीबत मंझि त पाण बि नेठि पइबो, जेका खॾु ॿियनि जे लाइ खोटबी तंहिंमें पाण बि किरबो। हाणे इहा ॻाल्हि जेका असांखे करणी हुई अॼु, ऐं अलाह ताला जे हुकुम सां इहा ॻाल्हि हीअं थिए पई ऐं रब पाक जे इज़्न सां, रब पाक जे महिरबानी सां। छो जो ॾमर जो कोई धरती ते हिन अमेरिका ऐं बर्तानिया ऐं पंहिंजो फ्रांस कयो आहे, हिननि टिनी मुल्कनि इहो जेको आहे सो ख़तमु थियणो आहे नेठि कंहिं न कंहिं सूरत में। अलाह ताला इहो ख़तमु करे ऐं असां दुआ था घुरूं त रब पाक धरती ते पंहिंजो रहम करे, अमेरिका वारनि ते बि रहम करे ऐं फ्रांस वारनि ते बि, इंग्लैंड वारनि ते बि, इंसाननि ते। पर इहे जेके बदमाश जेके जंगियूं वेठा कनि, पंहिंजो जंगियूं मुलविस पिया वेठा कनि, वार मांगरिंग जेका कयो त सॼी दुनिया खे फासाए रखियो अथनि,
अलाह ताला इन्हनि ते पंहिंजो ॾमर रखे ऐं इन्हनि खे पंहिंजे दम मरहुम या रब अलाह मग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीन अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।